सास और बहू का झगड़ा करेंगे हम, और इस एलईडी के बीच में झगड़ा करेंगे। इसको इधर सेंटर में रखो, इधर ले आओ, इधर ले आओ, इधर ले आओ, यहाँ रखो। ये शाबाश, इधर आ जाओ तो वो भी देखें। आ जाओ। सास बहू कौन है? आप सास बहू हैं? आ जाए, ता इतने अचो। हाँ, म्यूजिक थोड़ो जी। झेड़ो करणो है मज़े वारो। हाँ, इग्लू जी ये एलईडी खणी वञणी है पाण सां गॾु। ठीक है जी, तो पोइ धमाधम सिंध में एक दफ़ो ॿीहर ज़ोरदार ताड़ियूं थियनि अदियुनि जे लाइ। जी शुरू कयो। उथ माई, सॼो ॾींहुं निंड पई आई, कमानी टिकी कर। सॼो ॾींहुं त कमु कयां थी पई, अञा मां छा कयां? कुझु बि कोन थी करी माई, सॼो ॾींहुं सुती पई यार गई। सुती पई आहियां, ॿार केरु थो संभाले? ॿार संभालियां, घर संभालियां, सभु कुझु कयां, मानी कयां, भाॼी कयां, अञा मां छा कयां? शाम थिए थी ऐं शॉपिंग लाइ निकिरी थी वञे, मानी कयां, भाॼी कयां, सभु कुझु ॿाहिरों थो अचे, कुझु बि कोन थो हाय 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 हाय। ॿाहिरां थो अचे त बाक़ी तूं घर में छा थी कहीं? ज़ाहिर मां ॿार संभालियां, तयार कयां, तूं अचे मुड़ुस अॻियां तयार थी, बसि हलो ॿार बर्गर खाइण। हाँ, हे बर्गर खाइण छा थी करी तूं? ॿुधाए मूंखे कहिड़ो कमु कंदी आ? सॼो घर जो कमु कयां थी, पोइ बि वञो थी थी हाणे मां छा कयां? हे ॼण फोन ते पियूं ॻाल्हाइनि हिक ॿिए सां। हां, अयला ॿुध पास हाँ, अयला ॿुध तोवार छोकिरे छा कयो, इहो ई सिलसिलो कयो। हलो वेहो, थैंक यू वेरी मच, ज़ोरदार ताड़ियों अदड़ियुनि जे लाइ। आप आपस में क्या लगती हैं वैसे? माइक पे नंद भाभी है। नंद भाभी हैं, वैसे भी नंद भाभी हैं। चले जी शुरू करें जी। इग्लू आइसक्रीम, इग्लू मलाई कुल्फी, यह है असल कुल्फी का मजा, इग्लू मलाई कुल्फी। जी हाँ, इग्लू वाला जी की एलईडी ता खणी वेंदा। ॿुधायो। हल भाभी जल्दी कर, कम कर, उथी जल्दी कर, छाती करे? सॼो ॾींहुं सुती पई आहियां। मां सॼो कमु कंदी आहियां, घुमंदी त तूं सॼो ॾींहुं ॿाहिरि। हेॾो त कोन मार, जॾहिं भाउ ईंदो आहे पोइ चवंदी आहे की हाणे मां सॼो ॾींहुं कमु कयां, सॼो ॾींहुं थकी पई आहियां, तुंहिंजी भेण सुती पई आहे। कूड़ तो हेॾो न ॻाल्हाए। न सॼो ॾींहुं मां कमु कंदी आहियां, तूं त कुझु कोन कंदी आहियां, तूं रुगो टीवी ॾिसंदी आहियां वेही। मूंखे त सफ़ा तूं थी लॻे न कमज़ोर। न तूं आ, तूं आ, मां न आहियां, तूं आ न, न, सफ़ा। तव्हां- भाभी भाउ जे साम्हूं त वॾी होशियार थी वेंदी आहे। मां सॼो ॾींहुं कमु करे करे थकी पई आहियां, तुंहिंजी भेण सॼो ॾींहुं पढ़ी ऐं घुमंदी रहंदी आहे। मां सॼो कमु कंदी आहियां, ॿारनि खे बि संभालींदी आहियां, तूं जो सॼी आहियां त हर टाइम त भाभी मुझी ही चुगली हणंदी आहे, कॾहिं उथी ये भाभी है ना, तॾहिं बि खिले मता भाउ सां शिकायत करे घरां कढाए छॾे। अच थी साइड ते। हले आदि हलिया, तव्हां छा आहियो पाण में? ससु नूंहुं आहियो ॿई? हूअं सचे में बि नूंहुं आहे? अए किथां आई आहे मुंहिंजी भेण? नालो ॿुधाइजो पंहिंजो। तस्लीम। किथां आई आहे आदि? मां लाड़काणे। लाड़काणे में आई आहे आदि। तस्लीम जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं भाई। हाँ भाई, खणी वञणी है इग्लू जी एलईडी। ठीक है। हाँ, खिली खिली झेड़ो ना है करणो, जी घर में हूंदी है इतने ईअं रहणो है। हाँ, अच्छा ऐसी सास ना वाली बाहर जाके ना मतलब बहू के साथ हंसती रहती है, घर में सारा दिन उसका जीना आजाब। ईअं हूंदो है न? जी इग्लू वारनि जी खूबसूरत एलईडी वो खणी वञो जेको कम कर तो तू हे कम छो न कयो? सॼो कम हिते पयो आहे, बस तू वञी मथे सुम्ही पई आहे। करे करे त सॼो कम न छा कहिड़ो कम कयो अथई? सॼो कम पयो आहे, रुगो वञी मथे में सुम्ही थी पई, बस आराम थी करे। सॼो ॾींहुं मां कम करे करे थकिजी थी पवां। जेॾी महिल मुड़ुस थो अचे त ओॾी महिल लही थी अची, पोइ अचे जेको आहे सो गॾु हुन सां कमु, हुन जे साम्हूं कमु थी करे त जेको आहे मां वॾो कमु कंदी आहियां। सॼो ॾींहुं मां कम करे करे थकिजी पवां थी, तूं चवे थी तूं कम नथी करे। सॼो ॾींहुं काथे थी कमु करे? सॼो कमु त मां कंदी आहियां, तूं छा थी करी? बस रोज़ो रखी सुम्ही थी पवी, आराम थी करी, मां बस बाक़ी ॿियो छा थी करी तूं? चलो जबरदस्त जबरदस्त। अच्छा कोई अलग टॉपिक भी होना चाहिए ना। सॼो ॾींहुं कमु नथी करी, उथी ई सुती ई, को अलग कोई मतलब क्रिएशन कयो। जॾहिं तव्हां क्रिएशन कंदो तॾहिं ई तव्हां को न कोई इनाम खटे वेंदा। आ जाओ। हाँ जी, इग्लू आइसक्रीम वारनि जी खूबसूरत ही एलईडी वो खणी वेंदो जेको सास ऐं बहू का यो झगड़ा। आप कौन है आपस में? हम देवरानी जेठानी। चले जी लड़के दिखाएं। हाँ हाँ भाई, घर में सारा दिन सोने के अलावा कोई काम नहीं है? बस दिन में क्या काम करती है? मैं आराम करती हूँ। मैं बहुत ज्यादा काम करती हूँ, आप तो आराम करती रहती है। बहू बेटे के सामने आती है और फौरन काम शुरू कर देती है। अरे बेटा, मैं तो पूरे दिन काम कर रही थी और मैं बहू तो आराम कर रही थी, उसको तो बेड रेस्ट। बेटा को तो हाथों में लिया, बेटा बेड रेस्ट बताए, वो तो आराम करती रहती है। बस बिल्कुल, मैं तो आराम है तो काम करती रहती हूँ, दिन भर थक जाती हूँ। बेटे को तो हाथों में लिया हुआ, कौन सा काम करती है? हाथों में लिया हुआ, कहाँ से कहाँ से उठा के लेकर आएंगे ऐसे बहू में लड़ने के लिए? ना बच्चे देखे ना मियाँ देखे, सासों को ही देखना होता है सब काम। बच्चे मैं हर संभालती हूँ, अपने बच्चे अपने संभालती हूँ, कोई भी नहीं संभालता, तुम भी नहीं संभालती। अच्छा हाँ, कहीं पे भी जाना होता है बच्चों को
बहुत चलाक है वो जबान तो एक घस की चल रही है कैची की तरह। चलो जाओ ऐसे ही चलेगी मेरी, मैं काम करती हूँ दिन भर तो ऐसे ही चलेगी। इस बेचारे ने इतना बोला है मैं काम करती हूँ, मैं काम करती हूँ, मैं काम करती हूँ, हली 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 बेचारी हिते भले पिदी। असली ससुनु आई आई थी हाणे मूंखे लगे तो ही एलईडी खटे वेंदा, मूंखे अलाए छो लगे तो। हाँ वाह माइक ते ॻाल्हाए पोइ इग्लू छोकिरी उथी कमकार कर को वरी कमकार ॿियो को जहिड़ो कयो, रुगो कमकार कयो। हा हलो सॼो ॾींहुं सुती पई आहियां, तो कमकार कयो, मानी टिकी कर। सॼो ॾींहुं त कमु कंदी आहियां, कॾहिं कहिड़ो कंदी आहियां? सॼो कमकार घर जो कंदी आहियां। चांहि मां पचायां, कॾहिं चांहि मानी मां पचायां, कपिड़ा मां धोआं, कॾहिं तूं कपिड़ा धोईंदी आहियां, मां सॼो ॾींहुं कमु ॿार मां तुंहिंजा संभालियां। मां पाण संभालंदी आहियां ॿार, तूं संभालींदी आहियां मुंहिंजा ॿार। हाणे ॿुध, हाणे ॻाल्हि ॿुध, हीअ तुंहिंजी नूंहुं आहे ऐं तूं ससु आहीं, सची पुची नूंहुं आहे न। हाणे तोखे चवणो आहे हिनखे त मूंखे मूंखे माइटनि ॾे मोकल ॾियो ऐं वञा, तूं मोकल न ॾींदीअं, वञे त जहिड़ो करिणो, रुगो कमकार ते न अचो। माइटनि ॾे वञ, आपा ताज मस्तानी चए थी त माइटनि ॾे वञण जी इजाज़त न ॾे, ऐं माइटनि ॾे छो थी वञे, छा लाइ थी वञे, इहो बि सुवाल करे। जी मां वेट ॾे थी वञा, मूंखे छॾ, मां वेटरनि ॾे वेंदी मां कोन छॾींदसि। छो तूं कोन छॾींदी, मां वेटरनि ॾे मां वञा कोन थी, छॾींदसि। छो कोन छॾींदी, मां वॾी आहियां न घर जी, मां कोन छॾींदसि। छो न छॾींदी मूंखे पंहिंजे वेटरनि ॾे? ॾेस हिकिड़ी हाँ? हा मां पंहिंजे वेटरनि ॾे वञा थी, उहे तुंहिंजा माइट वठण तोखे आया जे तोखे मां छॾियां? न वठण अचनि, मां पाण थी वञा। उहे ईद ते वठण अचनि त मां छॾियां तोखे? छो न वञा, मां पाण ईद मां ते कोन छॾींदसि। छो न छॾींदी तूं मूंखे? मां वॾी आहियां, जीअं घर जी हलचल कयां। बस ससु मां वॾी हूंदी आहे, कॾहिं नंढी थी आहे ससु। हेॾा त अचे, किॾा पई वञी, हेॾा बीहे। सस हमेशा बड़ी होती है, कभी छोटी नहीं होती है। माँ वडी आया, माँ वडी आया। जी आप क्या है आपस में? दोनों बहनें। शिकायत घर में भी करती हो या इधर आके करती हो? घर में भी करती हो ना, तो इधर भी बहुत की है तुमने। 2 दफा तो आया हूँ लेने वहाँ से। हाँ 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 चलो लड़ाई किस टॉपिक क्या है? जी इग्लू वारन जी ये खूबसूरत एलईडी, इग्लू आइसक्रीम, इग्लू मलाई कुल्फी, इग्लू मम्मा मिया रसबरी एंड इग्लू ट्रॉपिका ऑरेंज आइस पॉप। एक दफ़ो ॿीहर इग्लू वारनि जी एलईडी अवां सां गॾु विधी। जी शुरू मतलब क्या मैं हेलो नहीं अभी टाइम नहीं है, जब तुम्हें टाइम होता है तो मुझे बोलती हो। भाई बता दो कब तुम्हें टाइम होगा, तुम्हें टाइम ही नहीं होता। जब मैं कहती हूँ शॉपिंग के तो अचानक ही फोन करके कहती हूँ चलो चलो शॉपिंग करने जाना है, पता नहीं। नहीं अभी नहीं, अभी बहुत काम है घर में, कल वाला फोन भाई मेरे शोरूम कह रहे हैं नॉर्निंग को लेके चले जाओ। अब मुझसे लड़ती रहती है, बता दी तुम टाइम देती कब हो? तुम तो अपने घर बार को देखती रहती हो हमेशा बस। तो क्या करूँ तुम्हें बोल तो नहीं चलो मैं शॉपिंग करने जा ही नहीं रही हूँ। नहीं ऐसा नहीं, कल वाला चलना, तुम पहले टाइम की लेती मुझसे आने के लिए। अब तुम बताओ कब टाइम होगा तुम्हारे, कभी टाइम नहीं होता। ये भाभी जेठानी कम गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ज्यादा लग रही हैं। हाँ बस सही है, छॾे तू ता न विढ़ंदो। अचो तई ज़ाल मुड़स जो जहिड़ो, ज़ाल मुड़स जो जहिड़ो अथनि हिन में। हाँ बाबा शुरू। जब मैं ऑफिस से घर आता हूँ तो तुम मुझे मोबाइल पे लगी हुई मिलती हो, तुम करती क्या हो घर पे? तो सारा काम सारे दिन का कोई और करता है, आपकी अम्मी आके करती है, आपकी बहन करती है, कौन करता है आपके घर का सारा काम है? और बर्तन खाना जब पकाना फरमाइश कर रही हो तो मुझे ये चाहिए, यहाँ ले चले मार्केट, वहाँ ले चले, उसके अलावा कोई काम नहीं आता है। मेरे घर पे लेके जाते हैं आप, मुझे क्या है? आप तो हर काम में सुस्ती और कायली दिखाती हो, बाकी काम मुझे करना पड़ता है तुम्हारा। जो रह जाता है कोई काम वक्त पे नहीं होता। छुट्टी करके बैठते हैं आप, घर के काम सारे करते हैं। जब मैं ऑफिस से आता हूँ तो तुम मुझे मोबाइल में मिलती हो। हाँ तो मोबाइल सारे काम करके करती हूँ मैं, मोबाइल लेके बैठती हूँ। काम उसके अलावा शॉपिंग खरीदारी ये तमाम चीजें चाहिए होती है तो बड़े प्यार से बात करती हो। अब तो तुम ऐसा लड़ रही हो जैसे कुछ काम ही नहीं। अपने मियाँ से ही कहूँगी ना प्यार से बात में। ओके जी जोरदार तालियां। ये सारा दिन मोबाइल पे बाइकिया वाले को बुलाती है, घर में झाड़ू पोछा लगवाती है, 2 रुपए दे देती है, बस बात खत्म, काम इस उन्हीं से करवा देती है। तो जोरदार तालियां इन सबके लिए। हाणे तव्हांखे करिणो आहे फ़ैसिलो त कंहिं ॾाढो सुठो जहिड़ो कयो। सभ खां पहिरियों हिननि जे लाइ ॿुधायो, हिननि जे लाइ ॿुधायो वञे, हिननि अदियुनि जे लाइ ॿुधायो वञे, हिननि 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 जे लाइ ॿुधायो वञे। त पोइ असांजी एलईडी हिकु दफ़ो ॿीहर मां फ़ैसिलो कराईंदुमि। मां थोरो कंफ्यूज़ आहियां, सही फ़ैसिलो करिणो आहे, तव्हांखे ताड़ियूं वॼाए। जैसे सुठो जेड़ो कहा, जिससे अच्छी लड़ाई की है उसके बारे में तालियां बजाएं, जिसने अच्छी लड़ाई नहीं की है उसके बारे में तालियां नहीं बजाएं। ठीक है जी। तो आप लोगों को मुझसे होना है, फैसला करना है, मुझे नहीं करना है, घर वालों को नहीं जितवाना है। सबसे पहले इनके लिए बताएं,
इनके लिए बताएं, इनके लिए बताएं, इनके लिए बताएं, इनके लिए बताएं, इनके लिए बताएं, इनके लिए बताएं। तो पोइ असांजी एलईडी खरीदी वञे अम्मा ऐं नो ज़ोरदार तालियां। ॿिया गिफ्ट टेम्पर वेंदा ॿियनि अर्जुन सां गॾु सभिनी गिफ्ट टेम्पर जो जी GFS बिल्डर्स वारनि जे ताउन सां ही ख़ूबसूरत गिफ्ट टेम्पर तव्हां सां गॾु वेंदा। जाए जी आजे 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 गिफ्ट टेम्पर जाएंगे हमारे रनर अप्स के लिए। जोरदार ताड़ी थी वञे अर्जुन जे लाइ।